अॼु मींहुं त बंदि थियण जो नालो ई नथो वठे। ऐं टीवीअ में बि कोई सुठो प्रोग्राम नथो अचे। हलो न पापा, किथे ॿाहिरि था हलूं। पुट, अॼु बरसाति जे करे ॿाहिरि कीन हली सघो। अॼु असीं घर में ई विहंदासीं। वो तो असीं घर में ही बोर थी वेंदासीं। अचो त असीं सभु गॾिजी करे रांदि करियूं, जंहिंमें तव्हीं बोर कोन थींदा। कहिड़ी रांदि मम्मी? अॼु असीं तव्हां खां ज़िद पुछंदासीं। ज़िद? मम्मी, हिन ज़िद में छा थींदा आहिनि? सोना, इंग्लिश में अपोजिट वर्ड्स खे सिंधीअ में ज़िद चइबो आहे। ओके, हाणे समझो। अच्छा, जेको सभ खां वधीक सही जवाब ॾींदो उनखे इनाम मिलंदो। इनाम में छा मिलंदो मम्मी? उहो त हिकु सीक्रेट आहे, तव्हीं पहिरीं रांदि त करियो। अचो त शुरू करियूं। सुठो, ख़राब, अॻियां, पुठियां, ॿाहिरि, अंदर, ॾींहुं, राति, सही, गलत, कूड़, सच, थुल्हो, सनो, कौड़ो, मिठो, रोअण, खिलण, साॼो, मूंखे नथो अचे। साॼे जो थींदो आहे खाॿो, ॾुख, सुख, वॾो। नंढो। पोइ कीअं लॻो? मज़ो आयो? अरे वाह, हिन रांदि में त मज़ो आहे। मम्मी, इन रांदि में त ॿाहिरि वञण खां बि वधीक मज़ो आहे। असां वरी कंदासीं। ठीकु आहे। मम्मी, इनाम कंहिंखे मिलंदो? इनाम बि हिनखे मिलंदो, छो त तव्हां ॿिन्ही सही जवाब ॾिना। मम्मी, इनाम में छा मिलंदो? हिनखे गुलाब ॼमूं ऐं तोखे आइसक्रीम, ॿिन्ही जी फेवरेट पसंदि। तव्हां छा खाईंदा? मां त ॿई खाईंदुसि। असां त पंहिंजे ॿारनि खे ईअं विंदराईंदा आहियूं। सच, तव्हीं बि छो नथा हिन नमूने रांदि में पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारियो, पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे वधायो।